अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 2013 जी आम चूंडुनि जी ख़ुसूसी नशरियात में सिंध टीवी जे पोल सेंटर मां आहियां जावेद दांगा। नाज़रीन, आम चूंडुनि जा जेके मुख़्तलिफ़ एस्पेक्ट आहिनि असां उन्हनि ते प्रोग्रामनि ज़रिए ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे आगाही ॾेई रहिया आहियूं। अमन अमान जो जेको मसइलो आहे उहो इंतिहाई गंभीर मसइलो थी वियो आहे 2013 जी आम चूंडुनि में। उन सिलसिले में सिंध में जेको पोटेंशियल थ्रेट चूंडुनि दौरान साम्हूं आयो आहे, उन मुख़्तलिफ़ बम धमाका थिया आहिनि, उन में कैजुअल्टीज़ बि थियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा जेके इलेक्शन दफ़्तर आहिनि उन ते हमला थिया आहिनि। उन्हनि में कारकुन मारिजी बि विया आहिनि ऐं काफ़ी ज़ख़्मी बि थिया आहिनि। उनखां पोइ हिकिड़ी ज़ाहिरा ॻणती जी लहर हुई ऐं उन लहर जे पेश नज़र सिंधी जेका निगरान सरकार आहे उन ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस अॼु घुराए वरिती हुई, जंहिंमें लॻभॻि 20 पार्टियुनि शिरकत कई आहे ऐं उन जो नतीजो या आउटकम असांजे साम्हूं आयो आहे। उन में 3 जेके वॾियूं पार्टियूं आहिनि जिन खे बज़ाहिर असां ख़तरो ॾिसी रहिया आहियूं, वाक़िया बि जिन सां पेश आया आहिनि, उन्हनि खां सवाइ 17 पार्टियुनि सिंध में चूंडुनि दौरान फ़ौज घुराइण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं इन्हनि 3 अहम पार्टियुनि उन खां इनकार कयो आहे। APC कहिड़ा नतीजा ॾेई सघंदी, निगरान गवर्नमेंट केतिरो कैपेबल आहे हिन मामलनि खे अमन अमान ते, ऐं APC केतिरो वक़्ताइती हुई ऐं मुतालबा जेके कया विया आहिनि उन्हनि जो छेद कीअं बीहंदो, अॼु प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां ॻाल्हि ॿोल करण लाइ स्टूडियो में गॾु मौजूदु आहिनि सिंध टीवी जा डायरेक्टर करंट अफेयर ऐं तज़िया निगार फयाज़ नायक। फयाज़, रोज़ानो डेवलपमेंट्स थियनि पियूं, अमन अमान जे मसइले ते पाण ॻाल्हायूं पिया। सिंध में हालत वाक़ई ॻणती जोगी आहे, उन पार्टियुनि बि तशवीश जो इज़हार कयो। अॼु APC थी, तव्हां छा था सम्झो, APC कुझु बूटो ॿारींदी? हिकिड़ो त ज़बरदस्त ॻाल्हि जेका APC जी आहे त हिकिड़ो कलेक्टिव मैसेज जो आहे त चूंडूं मुलतवी थियण न ॾिबियूं। उहे धुरियूं जिन खे मिसाल तौरु थ्रेट आहे, जेके इलेक्शन कैंपेन नथियूं हलाए सघनि, उहे धुरियूं जेके इलेक्शन कैंपेन हलाइनि पियूं जिन खे बज़ाहिर को थ्रेट न आहे, जेको इहो आहे कंस्पेरेसी थीरीज़, जेको ड्राइंग रूम्स में ऐं जेका विस्परिंग हले पई त भई शायदि चूंडूं थींदियूं अलाए न थींदियूं, जेका गैर यकीनी वारी कैफ़ियत पैदा करण जे लाइ जेका कोशिशि कई पई वञे, अॼोकी APC में हिकिड़ी ॻाल्हि त फर्मली सभिनी पार्टियुनि इन ॻाल्हि जो इज़हार कयो त चूंडूं कंहिं बि सूरत में मुलतवी न थियणु घुरिजनि। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि जेका आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे, तमामु लाउड ऐं क्लियर मैसेज वियो आहे सॼी उन्हनि क़ुवतुनि खे जंहिंजी इहा ख़्वाहिश आहे पाकिस्तान जे अंदरि डेमोक्रेटिक प्रोसेस न हले, ऐं उन ते मुल्क जी समूरी पॉलिटिकल लीडरशिप जो इत्तफ़ाक़ करणु जेको आहे इहा हिकिड़ी ॾाढी मस्बत ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजी तजवीज़ इहा हूंदी जेकॾहिं इहा इनिशिएट करे पंहिंजो पंहिंजो सरकार बि जेकॾहिं करे वफ़ाक़ी सतह ते ॿिनि क़िस्म जो मैसेज जेको आहे पॉलिटिकल पार्टीज़ जो कलेक्टिव मैसेज जेको आहे उहो वञणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको पार्टी जेको थी आहे APC, उनमें जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उनमें सभिनी पार्टियुनि पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे, पर हुन में जेका हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त थ्रेट जन पार्टियुनि खे आहे जंहिंजो तव्हां बि ज़िक्र कयो, जंहिंजे बारे में पंहिंजो हू चयो वञे थो जेको आहे अवामी नेशनल पार्टी, पीपल्स पार्टी, MQM, जेके लिबरल जेको आहे डेमोक्रेटिक पार्टियूं चयूं वञनि थियूं, उन्हनि पार्टियुनि चयो आहे त भई ख़तरो बि उन्हनि खे आहे, चवनि था त कराची जे अंदरि फ़ौज न अचे। हाणे इन में मसइलो सम्झ में नथो अचे, छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि जेको हीअ 8-10 साल 15 साल 20 साल जी जेका इहा आहे त अहिड़ा मामला जॾहिं बि थींदा आहिनि सिक्योरिटी जा तमामु सीवियर कंसर्न्स जिते थींदा आहिनि। वेलकम बैक नाज़रीन। फयाज़, असां APC हुन सां रिलेटेड जेके ॻाल्हियूं हुन ते गौर वीचार करे रहियासीं। हाणे जेका सूरत आहे डेवलप थी, मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि, शेयर कंदुसि हिन ते त फ़ौज बि न अचे ऐं पुलिस बि कैपेबल न आहे, ऐं जेके रेमेडीज़ ॿुधायूं वियूं आहिनि त 5 तव्हां प्राइवेट सिक्योरिटी गार्ड जेके आहिनि उहे उमेदवार रखी सघंदो। हाणे ॿिए पासे जेको थ्रेट लेवल आहे उहो त आहे सुसाइड बॉम्बर, उहो आहे IEDs डिवाइसिस, गाॾियूं भरिजी थियूं अचनि, उन सां हमला था थियनि पिया। फ़र्क़ु इहो कहिड़ो पवंदो? लॻे नथो त को अहिड़ी सूरत हाल थिए पई जेका ऑटोमेटिकली हिकिड़ी बंदि गली ॾे वेंदी हुजे ऐं मुंझाईंदड़ हुजे? तमामु ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे पंहिंजो जावेद, तव्हां जीअं ॻाल्हि कई न, हाणे कल्ह सिंध जे अंदरि हड़ताल हुई, अॼु बि सिंध जे अंदरि हड़ताल हुई। ही ॿई इशू जेके आहिनि इहे माना ईअं पैदा कया विया आहिनि अहिड़े मौक़े ते जॾहिं मुल्क जे अंदरि चूंडूं हुजनि। शहीद बशीर ख़ान कुरैशी जी हिकिड़ी जाली रिपोर्ट तव्हां फ्लोट कयो ऐं उनजे बारे में तव्हां जेको आहे पंहिंजो उहो कयो, ऐं उन वक़्तु ज़ाहिर आहे हेॾी सारो सेंटिमेंट आहे, उनजी एॾी फॉलोइंग आहे। अॼु उनजे रद्द अमल में अॼु हड़ताल हुई। साईं GMC जी वर्सी ते पंहिंजो जेको माण्हू गॾु थिया उन मां तव्हां 2 कारकुन खणी उन्हनि खे वञी बेदर्दी सां शहीद करे छॾियो, ठीकु आहे न। हाणे उहो हिकिड़ी ॿी रिज़ेंटमेंट तव्हां पैदा कई। बलूचिस्तान जे अंदरि साॻी सूरत हाल आहे, अख़्तर मंगल खां वठी उहो सभु रड़ियूं था कनि पिया त बाबा ज़ुल्म थियो पियो। हिकु तरफ़ इहा सूरत हाल आहे, ॿिए तरफ़ तव्हांजो जेको आहे पंहिंजो जेके
राइट विंग मिलिटेंसी आहे उहा रोज़ पंहिंजो नाला ॾेई फलाणे 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 खे हर जलसो न करणु ॾींदासीं, फलाणे खे न करणु ॾींदासीं, फलाणे खे न करणु ॾींदासीं, उहो पंहिंजी जाइ ते आहे। मतिलबु त मुल्क जे अंदरि हिकु पासे खां न केतिरनि पासनि खां जेको आहे उहो उन वक़्तु वरी जेको आहे जॾहिं राइट विंग थ्रेट कंदी हुजे, वरी आर्मी चीफ जो बयानु अचे त भई जेको आहे पंहिंजो जेको आहे पाकिस्तान हिकिड़ी इस्लामी पंहिंजो रियासत आहे, इस्लाम जे नाले ते ठहियो आहे, तंहिंजे लाइ उहा इस्लामिक हिकु जम्मू मतिलबु जेको वाट एवर। हाणे इहे सभु शयूं पाण खे ॾिसो त इहे सभु शयूं हिकिड़ी गैर यकीनी वारी कैफ़ियत पैदा कंदा आहिनि। उनमें मतिलबु माण्हू इहो अस्यूम पिया कनि, माण्हू उनमें जेको आहे पंहिंजो नतीजा पिया कढनि त शायदि मुल्क जे चूंडुनि खे ऐं डेमोक्रेटिक प्रोसेस खे डीरेल करण जो का वाक़ई का हो थिए पई। सिक्योरिटी बि नथा ॾियो, उहो बि नथा कयो। ऐं वरी हिन पासे खां जेका आहे, जेका हिकिड़े तरफ़ सुठी ॻाल्हि आहे त सभु पार्टियूं इन ॻाल्हि ते पंहिंजो मुस्तहकम आहिनि त असां हे कंदासीं, पर ॿिए पासे सिक्योरिटी जे हवाले सां को अञा ताईं हो न आहे त कीअं थींदो। कल्ह जेको पंहिंजो हिकिड़ी बहितर ॻाल्हि थी आहे, कोर कमांडर कॉन्फ्रेंस में जेको आर्मी जो टॉप ब्रॉस आहे उन्हनि पोलिंग वारे ॾींहं जो सिक्योरिटी प्लान तय कयो आहे। उहो पोलिंग वारे ॾींहं जो सिक्योरिटी प्लान आहे। हाणे उहो सिक्योरिटी प्लान हुननि तय कयो आहे, पर उनमें वफ़ाक़ी जेका घरू खातो आहे उनजो इनपुट कुझु कोन्हे को। तव्हांजी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेका इन सॼे मामले जी जेका सुपरविजन कंदी इन सॼे प्रोसेस जी, उन्हनि जो को उनमें जेको आहे पंहिंजो इनपुट न आहे को। उहो ऑटोनॉमसली हुननि पाण कयो आहे। मतिलबु हिकिड़े पर्सपेक्टिव में इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, मुल्क जो हिकिड़ो इदारो आहे उहो सिक्योरिटी प्लान ठाहे थो त इहा सुठी ॻाल्हि आहे। पर भई डेमोक्रेटिक इदारा जेके आहिनि जंहिंजो असुलु कमु आहे हुन सॼी ॻाल्हि खे इनिशिएट करणु, एग्ज़ीक्यूट करणु, उहे किथे आहिनि? थियणु इहो घुरिबो हुयो त उहो सिक्योरिटी प्लान ईअं थियणु घुरिबो हुयो त इलेक्शन कमीशन या पंहिंजो घरू खातो हुननि खे लिखिया त भई असांखे सिक्योरिटी प्लान ठाहे ॾियो, ऐं उहो पोइ डिस्कस थिया हिते। छाकाणि त पॉलिटिकल पार्टीज़ कोर कमांडर सां त कोन ॻाल्हाईंदियूं न। सेटिस्फिकेशन खपे जेके स्टेक होल्डर्स माना जेके पॉलिटिक्स जे अंदरि जेके माण्हू मोबिलाइज़ कंदा, माण्हुनि खे वठी ईंदा पोल्स ते। इहा ई ॻाल्हि तव्हांखे वरी हिन ते पाण कयूं था, जीअं तव्हां चयो था सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट। हाणे बलूचिस्तान जो सिनेरियो आहे इंतिहाई सेंसिटिव सूबो, सिंध खां वधीक, बल्कि उते सूरत हाल ख़राबु आहे, ओवर द इयर्स कंटिन्यू रही आहे। उते सिर्फ़ु अकेलो वॾो वज़ीर वेठो आहे, ही हैज़ नो कैबिनेट। तव्हां चयो न त बलूचिस्तान में जेके 11 नेशनल असेंबली जा तक आहिनि या 51 सूबाई जा तक आहिनि, उन्हनि जा उमेदवार पंहिंजी सेटिस्फेक्शन लाइ कंहिंसां ॻाल्हाईंदा? माना हिकिड़ी अजीब सिनेरियो नथो लॻे? 15-20 माण्हू ॾिसो, सिंध में पंजाब में सेठी साहिबु वेठो आहे, हुनजो अॼु बि बयानु आयो आहे त न असां हर सूरत में इंश्योर कंदासीं। उते थियो बि कुझु कोन्हे, पर हुन वरी रिएट्रेट कयो आहे। त बलूचिस्तान जहिड़नि सूबनि में, सिंध में त ॾाढी मायूस किन सूरत हाल आहे। ऐं मां न, पर जेका हिन वक़्तु 5 हुकूमतूं आहिनि, जीअं गुज़िरियल चूंडियल हुकूमतुनि में 5 हुकूमतुनि मां सभ खां सुठी कारकर्दगी पंजाब हुकूमत जी, ईअं ई केयरटेकर 5 हुकूमतुनि मां बि सभ खां सुठी कारकर्दगी पंजाब जी आहे, पंजाब हुकूमत जी आहे। इहो हाणे सेठी साहिब खे बि क्रेडिट ॾेई सघिजे थो, पर इट क्रेडिट गोज़ टू पंजाब। उनजी कंटिन्यूटी जेका पंजाब जी पंहिंजी आहे, उनजो ई मिरेकल आहे। पर सेठी साहिब इन पर्सन बि ज़ाहिर हिकिड़ो कैपेबल माण्हू आहे, इहा ॻाल्हि त आहे। इहा ॿियो जेको तव्हांखे नथो लॻे त हीअ जेके बज़ाहिर चवंदा लिबरल फोर्सिस आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में मुंहिंजी लीडरशिप सां बि ॻाल्हि ॿोल थी थी, तव्हांजी बि मुसलसल लाॻीतो ॻाल्हि ॿोल थी आहे, ॼण त गिव अप करे चुका हुजनि इनडायरेक्टली। हाणे पॉपुलर लीडरशिप जेका आहे पीपुल्स पार्टी जो, को बि जलसो न कंदी, को प्रोग्राम न कंदी, का कैंपेनिंग न कंदी, ईअं MQM रिस्ट्रिक्ट थी वई आहे। ANP बि समाव रिस्ट्रिक्ट आहे, KPK में अलाए हुनजी छा आहे, असां क्लोज़ली हुनखे नथा ॾिसूं सिंध जी सतह ते। त नथो लॻे त इन्हनि गिव अप करे छॾियो त ऑटोमेटिकली एजेंडा त सर्व थिए पई, तव्हां जिन खे भॼाइण जी कोशिशि पिया ऑटोमेटिकली भॼी विया। मुक़ाबिलो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां मैदान में लहंदव। ॾाढो सेंसिटिव इशू आहे। मिसाल तौरु हिकिड़ी तरफ़ असुली मौक़ुफ़ इहो ई थी सघे थो जेको तव्हां चओ था त हिकिड़ो भई हुजे पंहिंजो, तव्हां बीह रहो, तव्हां पंहिंजो गिव अप न कयो ऐं हो न कयो। असुली मौक़ुफ़ इहो ठीकु आहे, तव्हां लिबरल फोर्सिस, तव्हां जेको आहे असांजा जेको वारिस हे ऐं माण्हू जो अंबो तव्हां सां गॾु आहे, माण्हू तव्हांखे पाकिस्तान जी आवाम जी वॾी अक्सर अॼु बि तव्हांखे सपोर्ट करे थी पई, ऐं तव्हां माण्हुनि जो वेसाह खे जेको आहे उहो कीअं था ब्रीच करे सघो, ऐं हुन सां तव्हां बीह रहंदव त माण्हुनि जो वेसाह वधीक मुस्तहकम थींदो। ऐं हिन जो हल इहो आहे त भई तव्हां बीहंदव तॾहिं हू रिट्रीट थींदियूं फोर्सिस, तव्हां रिट्रीट कंदव त उहे फोर्सिस हावी थी वेंदियूं। असुली मौक़ुफ़ बिल्कुलु ज़बरदस्त आहे इहो, पर इहो मौक़ुफ़ इन असूल जे बुनियाद ते 2007 जे अंदरि बेनज़ीर भुट्टो आई हुई। ऐं इन असूल जे उन स्पिरिट सां, उनजे जेको हर लफ़्ज़ जेको ॻाल्हाईंदी हुई, जेके उनजी स्पीचिस खणी ॾिसो,
उनमां ईअं न लॻंदो त हीअ को जेको पॉलिटिशियन्स जेको आहे ख़ामख़ा स्पीच फॉर द सेक ऑफ स्पीच कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे जेको आहे तिगड़मबाज़ी कंदा आहिनि। पर बेनज़ीर भुट्टो साहिबा जूं जेके इहे आख़िरी स्पीचिस जेके हुयूं उनमें वाक़ई इहो दर्द हो त माण्हुनि खे लॻो पिए त हिकिड़ी फोर्स आहे, मूंखे उनखे कंपेल करे धिके पोइते करिणो आहे, मूंखे उनजे लाइ स्पेस पंहिंजो लिबरल फोर्स लाइ ठाहिणो आहे, माना डिटर्मिनेंट हुई। उहो जेको तव्हां इहो जेको असूली मौक़िफ़ जंहिंजी ॻाल्हि कयो था, बेनज़ीर उन असूली मौक़िफ़ खां कन्विंस थी आई हुई। मुंहिंजी जेका आख़िरी स्पीच जेका हुई रावलपिंडी में मूंखे यादि आहे ऐं मूं केतिरा दफ़ा ॿुधी आहे, मुझे कहते हैं कि पिंडी नहीं जाओ उधर ख़ुदकश है, मुझे कहते हैं उधर नहीं जाओ उधर हमला होगा, उधर नहीं जाओगा, मतलब हू क्लियर हुनखे हिकु हर हिकु इहो ई नुक़्तो चवां त वैक्यूम जेको आहे उहो ऑटोमेटिकली पर सूरत हाल में वैक्यूम पैदा कयो, विझी कयो या हिकमत में पर कयो, उहा ॻाल्हि छॾियो। पर ॻाल्हि इहा आहे त ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे। हर माण्हू प्राइस वॾी आहे, नो डाउट। हर माण्हू चॉइसेस तमामु हर माण्हू इहो रिस्क नथो खणी सघे। चॉइसेस लिमिटेड आहिनि। इंडिया में इंसर्जेंसीज़ रहियूं, तहरीकूं रहियूं, मिलिटेंसी रही, राजीव गांधी समेत जेका इंदिरा गांधी ख़ुदि रही, बिंद्रा नाइक के फैमिली जेका आहे श्रीलंकन रूलिंग जेका एलीट रही आहे उनखे तमामु घणा ख़तरा, उते तव्हां सेपरेशन जी मूवमेंट हुई, मारिजी विया उन्हनि जा माण्हू, हमला थिया। पर माण्हू कॉन्शियस थी था वञनि। जावेद ॾिसो हाणे सोनिया गांधी लीड न कयो, राहुल गांधी लाइ केतिरे अरसे खां वठी पार्टी जे पारां मुतालबो अचे पियो त हू अची लीड करे, राहुल गांधी लीड नथो करे। ठीकु आहे, कैपेबल आहे न आहे उहो हिकिड़ो ॿियो हुनजा जेके तजनिगार हुन ते ॻाल्हि कंदा उहा अञा हिकिड़ो ॿियो सफ़े नमूना आहे। माण्हू कॉन्शियस थी थो वञे, तव्हां हिकिड़ो फैमिली जो भाती ॾियो, ॿियो ॾियो, टियों ॾियो, त ॾाढो ॾुखियो थिए थो। ऐं लीडरशिप जेको तस्वीर आहे न असां वटि पंहिंजो हिन बरे सग़ीर जे अंदरि आहे फैमिली ओरिएंटेड, माना ॿी भली तव्हांजी कैपेबिलिटीज़, मिसाल तौरु एतिज़ाज़ हसन तमामु घणो पंहिंजो पढ़ियो लिखियो आहे, पंहिंजो उहो माण्हू आहे, ऐं हुनमें पॉलिटिकल स्पीचिस बि जेको आहे हुनजो जेको आहे पंहिंजो पब्लिक स्पीकर बि सुठो आहे। पर एतिज़ाज़ अहसन एज़ अ पार्टी जे हेड जे पूरे पाकिस्तान जो हुन ते वैसा बीहे ऐं सॼो मोमेंटम पीपलनि जो जियालनि जो जेको हुन ते बीहे, मतिलबु ईअं न थींदो। उनजी भेट में जेके ॾाढो ॾुखियो जंक्चर आयो आहे पार्टियुनि लाइ हिस्ट्री, पर उन में जेके हिन जा पंहिंजा अंदरूनी वीकनेस उन्हनि जो बि त मैनिफेस्टेशन ईअं थिए थी त पार्टियुनि जेका मुख़्तलिफ़ 3-4 शख़्सियतुनि या खणी चइजे ॿिनि शख़्सियतुनि जे पिलर ते जेको पंहिंजी सॼी किंगडम ऐं काइनात सॼी पंहिंजी बिहारी आहे, उनजी तबाही जा मंज़र असांखे हाणे ॾिसण मल्टीपल कलेक्टिव लीडरशिप कान्हे का जंहिंजी ओनरशिप हुजे, जंहिंखे पार्टी मुतबादिल तौरु क़बूल करे या उनजा मासिस उनजा वोटर क़बूल कनि। इहा शइ हाणे उनजे अॻियां अचे पई हिकिड़ी मुसीबत वांगुरु, त उन्हनि वटि मुतबादिल लीडरशिप कान्हे का। न ॾिसो न, मुतबादिल लीडरशिप जो मां सम्झां थो त उनजो जीअं पाण हिंदुस्तान जी सवेर ॻाल्हि कई त हिंदुस्तान वटि गांधी ख़ानदान खां सवाइ कांग्रेस जे हूंदे को ॿियो अची हिंदुस्तान जी कांग्रेस जे पारां वज़ीर आज़म थींदो, इहो तस्वर न हो। उहो लिटरेसी आहे उते माण्हुनि ते, ठीकु आहे, ॿिया हिकिड़ा ज़रिया पर मनमोहन सिंह थियो, हिकु दफ़ो थियो, ॿिए दफ़े थियो, उनखां पहिरियों ॿियो हू थियो हुयो जंहिं ते पंहिंजो करप्शन जो इल्ज़ाम लॻो हुयो ऐं लाहे छॾियो हुयो, मूंखे नालो विसरी वियो आहे। ठीकु आहे न, हिकिड़ो बहरहाल ॿियो हमरा बि कांग्रेस जे पारां थियो हुयो। ईअं हाणे हिन भेरे बेनज़ीर भुट्टो साहिबा खां पोइ मिसाल तौरु जेकॾहिं चइजे हा त हिन वटि ऑप्शन हो पीपल्स पार्टी वटि त भई फरियाल टालपुर साहिबा खे करे छॾनि या जेको आहे पंहिंजो अज़रा पेचूअ साहिबा खे करे छॾनि, ज़रदारी साहिब खे न बि थियणु बचायो। फैमिली जे अंदरि हुन वटि ऑप्शन त हुया, पर हुननि एक्सरसाइज़ न कया। हुननि पार्टी जो हिकिड़ो रैंक्स मां माण्हू खणी आया ऐं उन हलायो ऐं उनजो तमामु प्रेशर्स उन ते आया, उनजी कारकर्दगी पंहिंजी जाइ ते, पर पार्टी सां गॾु जेको आहे उहो बीठो रहियो। वॾा प्रेशर हुया थ्रू आउट द, ऐं पछाड़ी में जॾहिं उनजे ख़िलाफ़ु अल्टीमेट डिसीशन आयो त बि उहो पार्टी सां बीठो रहियो। हाणे इहो हिकिड़ो ॿियो डिबेट आहे त उहो सही हो, उन छा कारकर्दगी कई, केतिरो ईमानदार हो, केतिरो एफिशिएंट हो, केतिरो हुयो, पर उन कयो। ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट आहे हिन जो, सिक्योरिटी सूरत हाल जेका हींअर आहे उन में हिकिड़ो असांखे बज़ारि ॾिसण में बि अचे त जेके राइट विंग पार्टियूं हुन या सिंपथीज़ हो ॾियनि, उहे आज़ादी सां वर्क पियूं कनि, जलसा पियूं कनि। पोल डे ते जेकॾहिं अचे थो फ़ौज बीहणी आहे त टर्न आउट केतिरो इफेक्ट थींदो। तव्हां ऐं असां जहिड़ो माण्हू फैमिलीज़ वठी जंहिंखे 15 चेक पोस्टनि तां गुज़रणो पवंदो उन ॾींहं ते, उहो छो वेंदो जॾहिं त हू जेको ऑर्गनाइज़ आहे अदरवाइज़ ॿियो वोटर आहे उहो त हिन सूरत हाल में बि धमाकनि इन्हनि में बि रैलियूं करे पियो, ऑपरेट करे पियो, त उहो त वेंदो। माना हिते बि हिकिड़ो सिग्निफिकेंट फ़र्क़ु ॾिसो। आम जेको हो कयूं था पिया, मिसाल तौरु पंजाब जे अंदरि, सिंध जे अंदरि, बलूचिस्तान जे अंदरि जेको मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग कमु करे थी पई, थ्रेड जो मर्कज़ शहर हूंदा, ॿाहिराड़ियूं न हूंदियूं, ॿाहिराड़ियुनि जूं पोलिंग स्टेशन न हूंदियूं, छाकाणि त उते सभई माण्हू हिक ॿिए खे सुञाणनि था। ॻोठ जी जेका पोलिंग स्टेशन आहे हर को हिक ॿिए खे सुञाणे थो, ठीकु आहे, ॾाढो ॾुखियो हुजे थो। तंहिंजे लाइ उहो वॾो हिसो जेको आहे पोलिंग डे जो हवाले सां मां सम्झां थो इन पॉइंट ऑफ व्यू खां, बाक़ी हाणे उम्मीदवारनि जा पाण में क्लैशिस थियनि त उहो थी सघनि था, पर इहो जेको टेररिज़म जो आहे
मां सम्झां थो त उनमें काफ़ी हद ताईं उहे इलाइक़ा जेके ॿाहिरनि जा इलाइक़ा आहिनि, ॻोठनि जूं पोलिंग स्टेशन आहिनि, उहे पंजाब जे अंदरि हुजनि, सिंध जे अंदरि हुजनि या बलोचिस्तान जे अंदरि हुजनि। मूंखे उनजी KPK जे बारे में अञा मां अस्यूम नथो करे सघां, छाकाणि त उते एतिरो माल मिक्स थी वियो आहे, पंहिंजो हर क़िस्म जी सोच जो माण्हू जेको उते थी वियो आहे। मगर हिते त मिलिटेंसी घणे भागे ॿाराड़ी मां ई अचे हाँ। थी, KPK में इहो वरी डिफरेंट फिनोमेना ठीकु आहे आहे। सो तंहिंजे करे उते त मां सम्झां थो, बाक़ी थोरा पोर्शन्स वञी बचनि था टाउन एरियाज़ जा ऐं सिटी एरियाज़ जा। उते मुंहिंजे ख़्याल में हिननि खे थोरो प्रॉब्लम थींदो, सिक्योरिटी थोरी सख़्तु थींदी, उते टर्न आउट लो थियण जा बि इम्कान आहिनि। पर उते हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे भरे, जेको वोटर लिस्टुनि जो जेको बोगस जेको वोट हो उहो ख़तमु थी वियो आहे। हाणे इहो चई सघिजे थो त हिन वोटर लिस्टुनि जो वॾो हिसो जेको उहो जेन्युइन आहे, ऐं उनमें यूथ जो जेको वॾे पैमाने ते 2 करोड़ जे लॻभॻि जेको वोट ऐड थियो आहे, उहो जेको आहे उहो पहिरें दफ़े वोट ॾियण जो जेको शौक़ु आहे उहो खणी ईंदो, उहो हुनखे वठी ईंदो। फेस्टिविटी आहे हिकिड़ी अट्रैक्शन। फैज़, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो हुजे, उमेद था कयूं त इहे जेके तरकीबूं आहिनि या बूटो ॿारनि ऐं को अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए, आम चूंडूं आहिनि जेको माण्हुनि जो हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे, उन में माण्हू पंहिंजो वोट विझी सघनि। नाज़रीन, आम चूंडुनि जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि ते असीं पंहिंजी ख़ुसूसी ट्रांसमिशन में ॻाल्हि ॿोल कयूं पिया। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी वक़्तु इजाज़त ॾींदा।